हाणीअ अपडेट कयो पिया ठुलमा मीर फैज़ सुमरो जे रिपोर्ट मुताबिक़ ठुलमी सिहत खाते जी लापरवाही सबबि उरड़ी वबा ते कंट्रोल न थी सघियो। वधीक हिकु ॿारड़ो फ़ौत थी वियो। ठुलमी उरड़ी विगे फ़ौत थियल ॿारड़नि जो अंगु वधी नम थी वियो। ख़बर मूजिबि ठुलमी सिहत खाते जी लापरवाही सबबि अलाह रखियो कॉलोनी में उरड़ी वबा सबबि 5 सालनि जी नीगरी नाइला लाशारी फ़ौत थी वई। जॾहिं त तालके ठुलमी केतिराई ॿार उरड़ी जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि। बाबू लाशारी ॿुधायो त सिहत खाते सिंध पारां अस्पतालनि में करोड़ों रुपयनि जी आयल बजट ऑफिसर मिली भगत करे पैसा हड़प करे वञनि था, लेकिन अस्पतालनि में दवाऊं वठण लाइ तयारु न आहिनि। अस्पतालनि में दवाउनि जी खोट सबबि ॿारड़ा तोणी वॾा माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरतल आहिनि। उन जे बावजूदि सिहत खातो अॻूं निंड में सुतल आहे। हिन वॾे वज़ीर सिंध सिहत सेक्रेटरी ऐं वज़ीर सिंध ऐं DC जैकमाबाद DHO जैकमाबाद खां मुतालबो कयो आहे त फुलफोर नोटिस वठी शहर ऐं ॻोठनि में मेडिकल कैंपियूं लॻायूं वञनि। दवाउनि में करप्शन कंदड़नि खे सख़्तु सज़ा ॾेई मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। मटियारी में खबर शामिल क्यों था। अज़ीज़ गुल ख़ैबर जी रिपोर्ट मुताबिक़ मशहूर कैंपियर लेखक उस्ताद समाजी अगवान दी रोज़ इंटरनेशनल पाकिस्तान ज़िला मटियारी के चीफ ऑर्गेनाइज़र M बचल मेमण की सालगिरह तकरीब दमदस्तगीर होटल मटियारी में थी गुज़री। आयल मेहमान M बचल मेमण के सालगिरह जा गिफ्ट अजरकू ऐं गुलाब के गुलन जा हार पाराया विया। उन मौके ते M बचल मेमण तकरीब के खिताब कंदे चयो त एक दफ़ो वरी सभिनी दोस्तन मेहरबानन मोहसिनन फेसबुक के यारन तंजीमी दिलदारन जंहिं तरीक़े से विषय सेलिब्रेट कयो आहे उन आजिज़ की सालगिरह तकरीब में शिरकत कई आहे। या कंहिं ज़रे के आफ्ताब बनाइण जे मिसल आहे। चीफ ऑर्गेनाइज़र M बचल मेमण के सालगिरह तकरीब की सदारत पीरबादीन सरहंदी के एजाज़ी मेहमानन हज़रात तौर ते सैयद जुनेद अकबर शाह रफ़ीक ईसानी मेमण आशिक हालाई एहसास मीरल सेतो अफजल सोलंगी डॉक्टर नेक मोहम्मद भट्टी काजी मकसूद अहमद बशीर अहमद ख्याल कतरी प्रोफेसर बरकत भुट्टो अब्दुल रज़ाक मेमण लेखक रियाज उमरानी न्यू सईदाबाद प्रेस क्लब जो सरपरस्त इम्तियाज़ मेमण अजीज़ गुल ख़ैबर मोहम्मद खान पुछो मसूद हुरगड़ी प्रेस क्लब के सदर गुलाम कादिर वसीर मटियारी मीडिया फोरम के सोहेल अहमद भयो ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त ॿियनि मेहमाननि में सजाद ख़ास कैली अली रज़ा चंड्र पीर मोहम्मद पनाह शाह तमीर लाखो ज़िला रिपोर्टर सोब रजिब मलाह अदाकार जान मोहम्मद जूणियो मोहम्मद असलम मेमण फ़कीर बिलावल शायर सिंध जा मोती जे इमरान अली मेमण मोहम्मद इस्माइल भट्टी मलूक मेमण साईं रफ़ीक अहमद बमरो आसिफ जान सुमरो मोहम्मद हसन मेमण ॿिया शामिल। हाणीअ अपडेट कयो पिया दादू मां ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जे रिपोर्ट मुताबिक़ मेड़ लॻ ॻोठ वरंद जे भाड़ में खोसा बिरादरी मंगसी बिरादरी के बिंदरन में फायरिंग। उन मौके ते रफ़ीक खोसो कुर्बान खोसो अमजद खोसो गुलशेर खोसो मंठार खोसो गुलाम मुस्तफ़ा खोसो मीडिया अॾो दाईंदे चयो त कुछ साल अॻु मंगसी बिरादरी के माण्हुनि जा असां 2 माण्हू मारिया हुआ। अॼु वरी असां पंहिंजे ॻोठ में जगह जो कम कराए रहिया हुआसीं त ओचितो असांजे मथां अनवर मंगसी एजाज़ मंगसी फयाज़ मंगसी पारां फायरिंग करे असांखे जगह के कम खां रोकियो। याद रहे त अॻ में भी मंगसी बिरादरी के माण्हुनि असांजा अॻु भी 2 खून कया ऐं केतिरा कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि त केस तां हथो खणो। असांजे खूननि में रोपोश जवाबदार अची असांजे ॻोठ में रहिया आहिनि। असांखे रोज़ हिरास करण वक़्तन ब वक़्तन कूड़ियूं FIR दाख़िल कराए असांखे खून के केसनि तां हथो खणण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू DSP मेड़ खां मुतालबो कयूं था त असांजे ॻोठ में पुलिस पिकटी कायम करे ॾिनी वञे ऐं असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे त जीअं असां ते जवाबदार कूड़ियूं FIR दाख़िल कराए न सघनि।
हाणे मां अपडेट कयूं पिया ठुल मां मीर फैज़ सुमरो जे रिपोर्ट मुताबिक़ प्रेस क्लब ठुल जो जनरल कौंसिल इजलास सदर हाजी सरमद खान कंडराणी जे सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें एजेंट एज़ाज़ी मेंबरनि खे मुस्तक़िल करण लाइ सभिनी उहिदेदार नायब सदर फैज़ मोहम्मद सुमरो, जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़िकार अली नूनारी, डिप्टी जनरल सेक्रेटरी तुफ़ैल अहमद खोसो, खजांची मुख्तियार अहमद ढूल, चीफ यार मोहम्मद जाफरी, ऑडिटर सईद मोहम्मद कंडराणी, निसार अहमद कंडराणी, अकबर अली मरी, मुख्तियार अहमद जाफरी ऐं तमाम मेंबरनि शिरकत कई। इजलास में अक्सरियत राय सां फ़ैसिलो कयो वियो त एज़ाज़ी मेंबरनि अब्दुल कदीर बुर्ड़ो, मीर फैज़ मोहम्मद सुमरो, मोहम्मद अली दुओ, मोहम्मद अली खीड़ो, मीर मोहम्मद खीरो बुर्ड़ो, GM जमाली, मोहम्मद नवाज़ बलोच, अली जान भुगटी, सरफराज खान कंडराणी, सदाम हुसैन उदायो के मुस्तक़बिल मेंबर मुक़र्रर करे उन्हनि जो नोटिफिकेशन ॾेई गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं वयूं, जॾहिं त मुस्तक़िल थियल मेंबरनि प्रेस क्लब ठुल उहिदेदारनि हाजी सरमद खान कंडराणी, फैज़ सुमरो, ज़ुल्फ़िकार नूनारी, तुफ़ैल खोसो, निसार अहमद कंडराणी, अकबर अली मरी ऐं ॿियनि खे हार पाराए शुक्र अदा कयो। उन मौक़े ते सदर हाजी सरमद खान कंडराणी इजलास के खिताब कंदे चयो त उन सां TV चैनलनि, अख़बार ऐं सोशल मीडिया ज़रिए मज़लूम ऐं बेसहारा माण्हुनि जो आवाज़ बणिजो, उन्हनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाए उन्हनि खे इंसाफ़ ॾियारण जूं कोशिशूं करे रहिया आहियूं। हिन चयो त अवाम जो साथ ॾेई ज़ालिम जागीरदारनि ऐं करपेटे सियासतदाननि ख़िलाफ़ हक़ सच लिखियो आहे, जंहिं सबबि सहाफ़ियुनि खे क़त्ल करण, संदसि मथां जुड़तू केस दाख़िल करण, ख़राब नतीजा भोगण जहिड़ियूं मकियूं ॾेई हिसाइण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। हिन चयो त जेकॾहिं सभु सहाफ़ी मुतहद थी हिकु आवाज़ थी वञनि त दुनिया जी काई बि ताक़त असांखे हक़ सच लिखण खां नथी रोके सघे। हाणे अपडेट कयूं पिया मटियारी मां अज़ीज़ गुल खैबर जी रिपोर्ट मुताबिक़ त हाला शहर में हलंदड़ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी आयल क़िस्त में कटौती धामधूम सां जारी। एजेंटनि पंहिंजी रियासत क़ाइमु करे वरिती, 1000 खां 700 ताईं कटौती जारी। इंतज़ामिया मुकमल गाइब, पैसा कढाइण लाइ आयल औरतूं सख़्त परेशानी सबबि सरापा एहतिजाज बणिजी वियूं। क़िस्त मां कटौती कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी घुर। डिवाइस एजेंट बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वज़ीफ़े मां 1000 खां 700 रुपया कटौती सरियाम करण लॻा, पर लाॻापियल इख़्तियारूं मिली भगत हुजण सबबि ख़ामोश। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी क़िस्त ईंदे ई डिवाइस होल्डर्स सरगर्म थी विया। डिवाइस होल्डर्स बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे वज़ीफ़े मां 1000 खां 700 रुपया कटौती सरियाम करण लॻा, पर लाॻापियल इख़्तियारूं भाङी भाईवार हुजण जो इंकिशाफ़ थियो आहे। तंहिं करे इहे को बि क़दम न पिया खणनि। जेके औरतूं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी क़िस्त मां कटौती नथियूं करण हुजनि, उन्हनि खे अंगूठनि जा बहाना ॼाणाए रोलाए वञी थो। ऐं इहे औरतूं हिन महांगाई जे दौर में एजेंटनि जे दुकाननि जा चकर काटे थकिजी पयूं आहिनि। उन्हनि चयो त जेके डिवाइस होल्डर ग़रीब औरतुनि जे पैसनि मां कटौती करे रहिया आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे कटौती कयल पैसा वापसि कराया वञनि।